अस्सलाम वालेकुम दोस्तों कुछ दोस्त हुआ सिंध जा उहे आयल हुआ हिते मलाका। सो अॼु उन्हनि सां कचहरी करे ऐं हाणे वापसि वञा पियो घर ॾांहुं। सो ॿ टे ॻाल्हियूं जेके आहिनि से कचहरी में ॿियनि दोस्तनि सां बि शेयर कयमि, तो सोचियमि त हींअर टाइम आहे त तव्हां सां बि उहो शेयर करे छॾियां। हिते जेका इलेक्शन थी हुई मलेशिया में 19 नवंबर ते, तॾहिं मूं हिकिड़ी वीडियो पोस्ट कई हुई जंहिंमें तव्हां जेको मूं ॾेखारियो हो तव्हांखे त हिते सॼे रोडनि रस्तनि ते रुॻो पार्टियुनि जा झंडा लॻल हुआ। 15 ॾींहं अॻु में इहा कैंपेन शुरू थी जिते रुॻो झंडा ई झंडा हुआ। जेॾां बि ॾिसो बसि किथे हुन पार्टीअ जा झंडा, किथे हुन पार्टीअ, सिर्फ़ु रोडनि ते, घणो करे घरनि ते हिते माण्हू कोन लॻाइनि। सो पर उहो 19 नवंबर ते त जेको आहे सा इलेक्शन थी वई, त पोइ घणो करे हिननि खे हफ़्ते 10 ॾींहं जे अंदरि उहे ख़तमु करणा हूंदा आहिनि। सो हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते आउं ड्राइव कयां पियो त किथे बि को जेको आहे सो कंहिं पार्टी जो झंडो ॾिसण में कोन थो अचे। हा, मलेशिया जो झंडो या रियासती झंडो जेको आहे सो उहो ॾिसण में ईंदो किथे किथे। बाक़ी ॿियो को झंडो, को बैनर या को सियासी इश्तिहार या का शइ कुझु बि कान्हे। इन विच में हिते हिकिड़ो ॿियो बि जेको थियो त हिते कंहिं पार्टी खे अक्सरियत कान मिली हुई। इन जी अनवर इब्राहिम जी पार्टी 82 जेके आहिनि से उहा बि अलायंस हुई, उन ते 82 सीटूं खयूं ऐं ॿी अलायंस जेका हुई पर एकतान नेशनल, उन 72 सीटूं खयूं हुयूं। त 112 सीटूं खपनि थियूं गवर्नमेंट ठाहिण जे लाइ, त उहे कंहिं वटि बि कोन पिए थियूं। सो ॾाढी हुते प्रॉब्लम थी वियो, पर पोइ हिननि 5 ॾींहंनि जे अंदरि वेही इहो प्रॉब्लम सॉल्व कयो ऐं हीअ जेके 5 पार्टियूं जेके आहिनि से हिननि मिली हिकिड़ी कोalition ठाहे वरिती, अनवर इब्राहिम प्राइम मिनिस्टर थी वियो हुयो। पर हाणे जेका ॻाल्हि मूंखे जेका हिननि जी सुठी लॻी आहे उहा इहा लॻी आहे त हाणे हिननि 5 पार्टियुनि जेको आहे सा हिकिड़ी एग्रीमेंट करे छॾी आहे ऐं उहा एग्रीमेंट जो मुदो 5 साल आहे, यानी 5 साल ताईं ही पाण में कोalition क़ाइमु रहंदी ऐं को बि जेको आहे सो हिन कोalition मां ॿाहिरि कोन निकिरंदो। हाणे हिन में जेके एग्रीमेंट में जेके ॻाल्हियूं हिननि कयूं आहिनि जंहिं ते ही अमल कंदा, उहो थियो हाणे सुभाणे जेको वोट ऑफ कॉन्फिडेंस थींदो अनवर इब्राहिम खे, तो उन में हिननि 5 पार्टियुनि जा जेके 148 मेंबर आहिनि उहे सभु जा सभु जेके आहिनि से हुनखे वोट ऑफ कॉन्फिडेंस, अॻु में ॻाल्हि क्लियर आहे त इहो 148 हुनखे वोट मिली वेंदा। इहो पाण वांगुरु हिते कोन्हे त का ख़बर कान्हे त कॉन्फिडेंस वारे टाइम ते छा थींदो, नो कॉन्फिडेंस वारे टाइम ते छा थींदो। पोइ हुते जेको आहे सो बार्गेनिंगूं थींदियूं आहिनि ऐं जेके आहिनि से उन्हनि खे मेंबरनि खे जेको हिकिड़ी जॻह ते रखी छॾींदा आहिनि, फिरी न वञनि। हिते का बि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, 148 मां जेके आहिनि हुन अॻु में ई एग्रीमेंट करे छॾी त वोट ऑफ कॉन्फिडेंस ॾींदासीं हुनखे अनवर इब्राहिम खे। ऐं इहो त 5 साल ताईं जेका हिन गवर्नमेंट जी जेका लिजिटमेसी आहे उन जी सपोर्ट कंदासीं। 5 साल ताईं हिन गवर्नमेंट जी जेका स्टेबिलिटी आहे उनखे क़ाइमु रखंदासीं ऐं सॼी तवजो जेका आहे सा गॾिजी गुड गवर्नेंस खे ॾींदासीं ऐं जेका आहे सा इकोनॉमिक ग्रोथ, मुआशी इस्तेहकाम खे ॾींदासीं। हाणे हिनखे यूनिटी गवर्नमेंट जो हिननि नालो ॾिनो आहे ऐं हिते बिल्कुलु हाणे पॉलिटिकल एक्टिविटीज़ जेके आहिनि से बिल्कुलु बेड़ो पर ख़तमु आहे। हाणे सुभाणे हिकिड़ो नो कॉन्फिडेंस जो इहो रहियल आहे, इहो बि थी वेंदो। ॻाल्हि क्लियर पई आहे, 148 ऑलरेडी जेके आहिनि से हिन वटि आहिनि ऐं हुननि पब्लिकली वेही एग्रीमेंट करे प्रेस कॉन्फ्रेंस करे छॾी आहे। सो को बि जेको आहे सो कंहिं हिते कंहिं होटल में या कंहिं हाउस में जेको आहे सो क़ैद कोन्हे ऐं बसूं भरिजी वञियूं कोन वेंदियूं। माण्हू वेंदा जीअं नॉर्मली वेंदा आहिनि ऐं सभु वेंदा वञी हुनखे वोट ऑफ कॉन्फिडेंस ॾींदा। पर वॾी ॻाल्हि इहा त 5 सालनि जी स्टेबिलिटी आहे। पाकिस्तान में बि जेको आहे सो अगरि गुज़रियल हुकूमत में अहिड़ी एग्रीमेंट हुजे हा तो जल्दी हुकूमत ख़तमु कोन थिए हा, नो कॉन्फिडेंस कोन थिए हा ऐं स्टेबिलिटी रहे हा। तो इहा ॻाल्हि करणी तव्हां सां अॼु।